आऊं या कृष्ण परमार। गुज़िरियल वीडियो में असां ॿारनि जो सबक़ 20 पढ़णु सिखियासीं। अॼु पाण ॿारनि जो सबक़ 20 लिखणु सिखंदासीं। हिन सबक़ में फ ऐं फ जे आवाज़नि वारा लफ़्ज़ आहिनि। फ यानी फेफीथो ऐं फ यानी फेफानोस। जॾहिं फेफीथो या फेफानोस कंहिं लफ़्ज़ जे शुरू में अचनि था त उन्हनि अखरनि खे कीअं लिखिजे थो। जॾहिं इहे अखर विच में अचनि था त उहे कीअं लिखजनि था। फेफानोस जॾहिं कंहिं लफ़्ज़ जे शुरू में अचे थो त उहो हीअं लिखिबो आहे। जॾहिं फेफानोस विच में अचे थो त उहो हीअं लिखिबो आहे। फेफीथो जॾहिं कंहिं बि लफ़्ज़ जे शुरू में अचे थो त हीअं लिखिबो। जॾहिं फेफीथो कंहिं बि लफ़्ज़ जे विच में अचे थो जीअं फिफड़ त हाणे पहिरियों फे हीअं लिखिबो, ॿियो फे हिन सां गॾु हीअं लिखिबो फिफड़। सबको वीहूं सबको कीअं लिखिबो सीन दबर स ई सीन जूं टे अणियूं ऐं मथे ज़बर पियो सीन दबर स उन सां गॾु बे दबर ब बे बदक ऐं मथे ज़बर बे दबर ब काफ़िश को काफ कलम खे हीअं लिखिबो आहे। ही काफ कलम ऐं मथे पेश काफ़िश को। हाणे काफ जो ही जेको गोल आहे हिसो इहो सिट खां हेठि लिखिबो आहे। सबको वीहों वावीह ज़ेर वी वाव ये ज़ेर वी हेवान पेश हो हे वाव नून पेश हो वीहों। फी थो फे ये ज़ेर फी थे वाव थो। हाणे फे ये ज़ेर फी फे फीथे जी पहिरीं सूरत आहे उहो कीअं लिखिबो फे हीअं लिखिबो आहे। ही फे ही ये ही ज़ेर फे ही ज़ेर फी उन सां गॾु थे वाव थो ही थे वाव थो फी थो हियो हे ये ज़ेर ही हे ही ये ज़ेर ही हमज़ो पेश हो हियो फी थो फे ये ज़ेर फी ही फे ये ज़ेर फी थे वाव थो ही थे थंब वाव थे वाव थो फी थो आहे अलिफ मद आ ही अलिफ मद आ हे ये हे आहे। फणी डे फणी फे ज़बर फ नून ये ज़ेर नी फ फे ज़बर फ फे ही फे ज़बर फ नून ये ज़ेर नी नून ये ज़ेरणी फणी फणी दे फे ज़बर फ ही फे ज़बर फ नून ये ज़ेर नी नून ये ज़ेर अणी फणी डालिए दे ही डाल ही ये डालिए दे। छोकरो छेवाव छो काफ सबर का रे पेशरो कीअं लिखिबो। छे छटी खे वाव ॾींदासीं छेवाव छो काफ सबर का रे पेशरो ही काफ हीअं लिखिबो आहे मथे ज़बर काफ सबर का रे पेशरो छोकरो। फीथो फिरे थो फीथो फे ये ज़ेर फी ही फे ये ज़ेर फी थे वाव थो ही थे वाव थो फीथो फिरे थो फे ज़ेर फे रे ये रे ही फे ज़ेर फे ही रे ही ये फे ज़ेर फे रे ये रे फिरे थे वाव थो थे वाव थो। फणी डे फे ज़बर फ नून ये ज़ेर नी ही फे ज़बर फ नून ये ज़ेर नी ही नून ये ज़ेर नी फणी डालिए दे ही डाल ही ये फणी दे। आरिफ सुठो छोकरो आहे आइन अलिफ आ कीअं लिखिबो। आइन जी पहिरीं सूरत आहे अॻी सूरत ही थींदी आइन अलिफ आ रे ज़ेर रे ई रे ई ज़ेर रे फे पेश फो फेफानोस रे रिच सां जॾहिं लिखिबो आहे त उहो फेफानोस हीअं लिखिबो आहे
इफे पेफो आरिफो सुठो छोकरो आहे सीन पेसो ई सीन पेसो ठेवा उठो ठे ठोड खे वाव ॾींदासीं ही ठेवा उठो सुठो छोकरो आहे छेवा छो छे खे ही सेट पे लिखबो आहे ऐं उनखे वाव छेवा छो काफ सबर का रे पिछरो काफ कुत्ते के ही लिखबो आहे काफ सबर का रे पिछरो छोकरो आहे अलिफ मदा है ये है ये आहे सबको वीहू फीथो हियो फीथो आहे फणी दे छोकरो फीथो फिरे थो फणी दे आरिफ सुठो छोकरो आहे। प्यारा शागिर्दो ही वीडियो लाइक ऐं शेयर करण न विसारजो ऐं मुंहिंजे अंथर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानियूं।